सलाह मसलत करण आया हो छा महसूस कयो था साईं? अस्सलाम वालेकुम। शादा मुबारक हुजनि सभ खां पहिरियों तव्हांखे शादीअ जूं ऐं पूरे पाकिस्तान में धूम हुई शादी जी। अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे। अॼु गर्मीअ में आया हो साईं? जियो के बि जियो पंजनि बचनि ॾे आयो आहियां। हे पंजनि बचनि ॾे आयो आहियां। गर्मी में वेठो आहे। हीअ सम्झो था चांडनि जो पाण में सोटनि जो मसइलो आहे। इहो कीअं था सम्झो त इहो अॼु तव्हां हुननि खे ठाहिण आया हो साईं? अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, अल्लाह सलामत रखे। साईं सां गॾु असांजो ज़ुल्फ़कार साहब बि आहे मौजूदु, साईं सां आयो आहे। साईं तव्हांजो दोस्तो अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असीं कचे में बीठा आहियूं, सीता खां अॻिते ॻोठ खमीसो खान ॻड़े खान चांडे में, ऐं हीअ इलाइक़े जा मुअज़्ज़िन आहिनि। चांडिया बिरादरी जो हिते को मामिलो हुयो ज़मीन जो, जंहिं ते काफ़ी पाण में आहिनि सोट, शायदि अना जो मसइलो हूंदो आहे, सभु सोट आहिनि। ऐं उनजो फ़ैसिलो असांजे चीफ ऑफ चांडिया नवाब सरदार गैबी खान चांडिया साहब कयो हुयो। पर मां सलाम थो पेश कयां पंहिंजे चीफ खे, जंहिं पंहिंजे नंढड़े नींगर खे शहज़ादे खे जंहिंजी ताज़ी ताज़ी शादी थी, नवाबज़ादा लश्कर खान, उहो बि अॼु पहुतो आहे कलाकनि खां वठी हिते वेठो आहे हिन गर्मीअ में इन इलाइक़े में। उनखां पुछंदासीं साईं अॼु तव्हां हिन इंतिहाई गर्मी में आया आहियो ऐं बिरादरी जे विच में सलाह मसलत करण आया हो, छा महसूस कयो था साईं? अस्सलाम वालेकुम। शादा मुबारक हुजनि सभ खां पहिरियों तव्हांखे शादीअ जूं ऐं पूरे पाकिस्तान में धूम हुई शादी जी। अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे। अॼु गर्मीअ में आया हो साईं? जियो के बि जियो पंजनि बचनि ॾे आयो आहियां। हे पंजनि बचनि ॾे आयो आहियां। गर्मी में वेठो आहे। हीअ सम्झो था चांडनि जो पाण में सोटनि जो मसइलो आहे। इहो कीअं था सम्झो त इहो अॼु तव्हां हुननि खे ठाहिण आया हो साईं? अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, अल्लाह सलामत रखे। साईं सां गॾु असांजो ज़ुल्फ़कार साहब बि आहे मौजूदु, साईं सां आयो आहे। साईं तव्हांजो नालो साईं? रईस गुलाम मुस्तफ़ा चांडियो, साईं अब्दुल मालिक चांडियो ऐं शायान साहब असांजो हमेशह साईं सां गॾु हूंदो आहे। रईस कंबर खान लेगारी साहब, जंहिंखे तव्हां मशहूरु सम्झंदा आहियो ऐं वॾो सोशल मीडिया ते बि आहे। साईं अॼु तव्हां हिन चांडिया बिरादरी खे ॾिसो था, कीअं माना? नवाब साहब हिननि खे ठाहे अॼु उथंदो। नवाब साहब ठाहे उथंदो। इहे नवाब साहब जूं महिनतूं आहिनि ऐं जो ही एतिरा मोतबर आया आहिनि चांडिया। अदा कहिड़ा कहिड़ा चांडिया आहियो, ठहंदव न ठहंदव? कहिड़ा कहिड़ा नवाब खे लबेक चवंदो? हथ मथे कयो दुनिया ॾिसे। नवाब साहब ॾिस हितां जा जेका परस्तार हे सभु चांडिया चवंदा नवाब साहब जूं महिरबानियुनि जो असांजे लाइ, ऐं वक़्तनि फवक़्तनि असांजे लाइ दर्द रखे थो, असांजी सोच रखे थो ऐं पंहिंजे नींगर खे अॼु मोकिलियो अथई त जेको आहे सो असांजा मामला। चाचा तव्हांजो नालो छा आहे? बाबा अब्दुल मनान नालो। केरु चांडियो? छा मसइलो तव्हांजो? ॿिन्हिनि जो मसइलो पाण में। हा जी बसि अलाह हयाती ॾींदो न, आया न पंहिंजो हाणे मसइलो अलाह हयाती ॾींदो न आहे। हा अलाह जो रसूल कंदो, हेॾे गर्मियुनि में असां ग़रीबनि जे लाइ पंधु करे आया आहिनि। जी जी अलाह कंदो, अलाह जो रसूल ख़ुशि रखंदो उहो मालिक। तव्हां हिन फ़ैसिले में मुतमइन आहियो? नवाबज़ादा लश्कर खान तव्हां वटि आयो, तव्हांखे ख़ुशी थी आहे? बिल्कुलु ख़ुशी थी आहे। असांखे जॾहिं तारीख़ ॾिनी अथनि उन ॾींहं खां वठी असां एॾा ॾिठो त भोतार ईंदो, अलाए न ईंदो, अलाए छा, माना असां इन इंतज़ार में ख़ुदा करे अचे। माना तव्हां सम्झो था हिन फ़ैसिले ते तव्हां सभु चांडिया अमल कंदव? ॾुखिया आहियो तव्हां सीता वारा चांडिया, पर हिन फ़ैसिले ते अमल कजो। असांजो ख़ानदान अहिड़ो न आहे बाबा, न चोर न चाचा। तव्हां छा था चवणु चाहियो? लश्कर खान बाबा हे ॾिसो नारा लॻंदा नीअ जा, लश्कर खान शींहं जा। साईं हे ॾिसो चांडिया नारा दाड़नि। बाबा तव्हां हिन फ़ैसिले खे कीअं था ॾिसो? तव्हां मुतमइन आहियो? तव्हांजो नालो? जेको मुंहिंजो नालो अब्दुल गफ़ार अब्दुल जी साहब जेका चई आहे त हुनजी माप जेका पूरी बीहंदी उन हिसाब किताब सां असांखे बिल्कुलु सही जेको बि फ़ैसिलो थियो उहो क़बूल कंदो। ज़मीर साहब तमामु दिलि ख़ुशि करे छॾी। बाबू असांजो गैबी नवाब लश्कर खान वॾी महिरबानी जेको अॼु असां चांडिया बिरादरी खे ठाहिण आयो आहे। असांजो चाचो रईस कंबर खान लेगारी साहब, रईस गुलाम मुस्तफ़ा, साईं अब्दुल मालिक साहब, ज़मीर साहब त पंहिंजो मट पाण आहे, रईस नज़ीर खान आहे, सभु मौज़ून आहिनि। अल्लाह जी महिरबानी सां अलाह कंदो
ठही उथंदा इंशाअल्लाह। तव्हांजो नालो छा आहे? साईं वसीम अहमद चांडियो। वसीम अहमद चांडियो, तव्हांजो मसइलो आहे? जी बाबा। नवाब साहब फ़ैसिलो कयो में मुतमइन आहियो? मुतमइन हूं बिल्कुल। अॼु जेको तव्हां वटि नवाबज़ादा लश्कर खान आयो आहे उन में बि तव्हां मुतमइन आहियो? बिल्कुल इंशाअल्लाह। तव्हां पाण में खीर खंड थी वेंदो? बाबा बिल्कुल खीर खंड। साईं असां सां मौज़ूज़ आहे। साईं तव्हांजो नालो? सादिक अली। पाण केरु आहियो? हीअ धुर आहियो तव्हां हिन में बि? अॼु को नवाब साहब तव्हां वटि आयो आहे तव्हांजे ॻोठ में कई कचे में, इन जे बारे में तव्हां छा चवंदो? साईं असां वॾा शुक्रगुज़ार आहियूं, असां ख़ुशि नसीब आहियूं जो हेॾी गर्मी में आयो आहे। असां वॾा शुक्रगुज़ार आहियूं। असां पाण में अलाह कोई खीर खंड थी आहे। हाँ ठारे छॾियो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं हीउ जेको आहे साईं रेज़ गुलाम मुस्तफ़ा खान चांडिया साहिब, तव्हां हिन खे कीअं था महसूसु कयो कि प्रोग्राम? असांजो वॾो आहे अबू आहे, असांजो ईफ़ा क़ौम जो, हे असांजी जेका क़ौम आहे सभु असां हुनजा बचा आहियूं। ज़रूरु हिकिड़े घर में जहिड़ो थींदा ॿाहिरि बि विढ़ंदा। बचनि खे ठाहिणु वॾे बाबे जो कमु आहे ऐं इंशाअल्लाह ताला सभिनी बचनि खे ठाहे ई उथंदो। ईअं जी अॻु में पाण में खीर खंड ई सोट हुया, इंशाअल्लाह आईंदे बि ईअं ई। जी जी। साईं अब्दुल मालिक साहब। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त इंतहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सच जो असां सलाम पेश कयूं पंहिंजे चीफ ऑफ चैनल नवाब गदी सरदार खान चांडी साहब खे पंहिंजे शहज़ादे नवाज़ा लश्कर खान खे मोकिले बिरादरी में। ॾिसो सचमुच मां त चवां नवाब साहब खे मतिलबु त कढण तब थिए आहे, पर एॾी तकलीफ़ ॾिनो नवाज़ा लश्कर खान खे तव्हां सरज़मीन ते वञी धुरनि खे ठाहियो। इहो पंहिंजे अवाम सां प्यारु आहे, पंहिंजे राज सां नवाब साहब जे सचमुच इहा वॾी ॻाल्हि आहे। जियो करे असां सां गॾु आहे असांजो मोहतरम रईस ज़ुल्फ़कार अली शबरानी साहब। तव्हां छा चवंदव जो कि सुठो सभिनि खे ठाहे छॾियो। दुनिया वारो ॾिसो सिर्फ़ु हीअ लफ़्ज़ न आहिनि, हीअ हक़ीक़त बि आहे। हीअ सॼी बिरादरी मां तव्हांखे ॾेखारियां थो। हे कचे में दरिया में बीठा आहियूं सीता जे पासे में, ऐं हीअ नवाब साहब हेॾी गर्मीअ में पंहिंजे नौजवान फर्ज़ंद खे जेके शहज़ादा आहिनि उनखे मोकिलियो अथई त वञी बिरादरी जो मामिलो ठाहे ऐं जेको आहे सो हा हिकिड़ो मिंट उहो मामिलो ठाहे ऐं हीअ तव्हां उनजो मिसाल ॾिसो पिया। साईं छा था चवणु चाहियो तव्हां? असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं बाबा लश्कर खान जा जो अहिड़ी गर्मी में असां ई नथा बर्दाश्त करे सघूं। बाबा साईं हली आयो आहे असां ॾे, असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं बाबा साईं। साईं हिन ॼण त ईअं चयो आहे शाह साईं जो शेर आहे त मोहबत विधो आहे मामिरे न त केरु कशाला करे। हिन खे नवाबज़ादा लश्कर खान चांडियो साहिब खे हिन पंहिंजी बिरादरी इंसान ज़ात जी मोहबत विधो आहे मामिरे न त केरु कशाला करे। तव्हां सभिनी खे मां ज़मीर हुसैन चांडी जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। मां सम्झां थो त अहिड़ा मामला जे हुआ वक़्तनि फ़वक़्तनि थींदा रहंदा त इंशाअल्लाह को बि झगड़ो ऐं झेड़ो न थींदो। सभिनि जूं महिरबानियूं। जियो गैबी नवाब सरदार खान चांडियो साहब, जियो जियो।